28 ॾींहं अॻु रोहिड़ी मां पुलिसराव नमूने गुम थी वियल नुसरत भुट्टो जी भेण पीरसन औरत शबीराम भुट्टो रोहिड़ी प्रेस क्लब पहुची भाउ जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। रोहिड़ी जे इलाइक़े मेमण मोहल्ले जी रहवासिन शबीराम भुट्टो जो चवणु हो त हिन जे भाउ नुसरत भुट्टो जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे, जेको 3 अक्टूबर ते घरां निकिरी वियो त वापसि नाहे मोटियो। जंहिं ॾींहुं घणी ॻोल्हा बाद गुमशुदगी जो इतलाउ रोहिड़ी थाणे ते पिणु ॾिनल आहे। पीरसन औरत जो चवणु हो त हू ग़रीब मिसकीन घराणे सां तालुक़ रखनि था ऐं संदसि भाउ जो इलाज हलंदड़ हो। दर दर भटकी रही आहियां, को बि संदसि भाउ जी ॻोल्हा में मदद नथो करे। हद जी पुलिस बे 28 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिसराव नमूने गुम थी वियल भाउ जो पतो नाहे लॻाए सघी। पीरसन औरत एसएसपी सखर खां अपील कंदे चयो आहे त संदसि भाउ जी ॻोल्हा में क़ानूनी तौर ते मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची